दोस्तों हींअर इन सदाबहार महफ़िल जो आख़िरी नाओं कलाम जेको लाॾो ॿुधंदासीं तमामु जग मशहूरु आहे दोस्तो। ऐं हिन लाॾे जा ॿोल आहिनि शादी तुंहिंजी आहे अॼु राति सोना मोड़ ॿधी आहे मोड़ ॿधी आहे घोट हली आहे। तमामु ख़ूबसूरत लाॾो आहे दोस्तो, तव्हां ज़रूरु ॿुधिजो। उस्ताद जलाल चांडी जी यादगार सदाबहार प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर 23 शमा तव्हां ॿुधी रहिया आहियो शाइर शमन अली मलिक होसपुर कंदकोट वारे जे ताउन सां, जेको उस्ताद जलाल चांडी जो सचो आशिक़ दीवानो ऐं परवानो आहे दोस्तो इन कलाम जे लाइ असांखे फरमाइश कई आहे शाइर शमन अली मलिक जे पीरी प्यारे दोस्त ग़ुलाम शबीर उर्फ़ बगन ओगाई होसपुर खां। दोस्तो वीडियो खे ज़रूरु ॾिसो, लाइक कयो, कमेंट्स कयो ऐं मुस्तक़बिल में अहिड़ियूं नायाब यादगार प्राइवेट महफ़िलूं ॾिसण जे लाइ मुंहिंजी चैनल कामरान जानी सिंधी खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। महिरबानियूं।
Thank you.